मौलाना ताज मोहम्मद अमरोटी। मौलाना ताज मोहम्मद अमरोटी ॻोठ दीवानी लॻ ॻाढ़ी मोरीअ में सैयद अब्दुल कादिर जे घर 1860 ईस्वी जे लॻभॻि पैदा थिया। शुराती तालीम पंहिंजे वालिद माजिद खां हासिल कयऊं। बाद में वधीक तालीम जे हुसूल लाइ मौलाना अब्दुल कादिर इंदड़ जे मशहूर मदरसे पहवारीअ तालके पन्नो आकिल में दाख़िल थिया, जिते इस्लामी इल्मनि में तहसील कयऊं। कुझु वक़्त जे लाइ मुल्तान ऐं उच्च शरीफ़ बि तालीम जे हासिलात लाइ विया, पर वालिद साहब जी वफ़ात खां बाद संदसि मुसन ते वेही दर्स व तदरीस जो सिलसिलो शुरू कयऊं। रूहानियत जी तलाश में सरगर्दान मौलाना ताज मोहम्मद अमरोटी साहब भरचुंडीअ शरीफ़ में पहुतल बुज़ुर्ग मौलाना हाफ़िज़ मोहम्मद सदीक़ खां फैज़ वठी अमरोट शरीफ़ में सकून अख्तियार करे इस्लाम जी तबलीग ऐं इस्लाह जो कमु शुरू कयो। मौलाना अमरोटी साहब मज़हबी दीनी ख़िदमतनि सां गॾु इल्मी अदबी कमु बि शुरू कयो। मौलाना अमरोटी साहब सिंधी में क़ुरान मजीद जो तर्जुमो करणु शुरू। सूरत अर-रहमान जो तर्जुमो निहायत आसान सिंधी ज़बान में बिना अरबी मतन जे शाया कयूं, जंहिंजे वक़्त जे आलमनि मुखालफ़त बि कई, जंहिं करे मौलाना साहब ॿियो एडिशन अरबी मतन सां शाया कयो। उन बाद पाण निहायत साफ़ ऐं बेमा सिंधी ॿोली क़ुरान मजीद जो मुकम्मल तर्जुमो लिखियऊं। संदसि सिंधी ज़बान में शाहकार जो दर्जो रखे थो। मौलाना अमरोटी हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी सां गॾिजी अमरोट शरीफ़ महमूदुल मुताले नाले प्रेस क़ाइमु कयऊं, जंहिं मां केतिरा ई मज़हबी ऐं इल्मी किताब शाया थींदा रहिया ऐं हिकु माहवार रिसालो बि जारी कयऊं। पाण नसर निगार सां गॾु बहितरीन शाइर बि हुआ। शेर और शाइरी में मौलूद शरीफ़नि जो मजमूओ प्रीत नामो वॾो दर्जो रखे थो, जंहिं में यूसुफ ज़ुलेखा जे किसे खे इंतहाई सोज़ व गदास सां लिखियईं। बजा तौर पाण वॾी मज़हबी इल्मी अदबी शख़्सियत हुआ। संदसि मौलूद शरीफ़ अॼु बि वॾे लोहान सां ॻाया वञनि था।